फौजिया सुमरो। फौजिया सुमरो सिंध जी मशहूर अवामी गुलूकार हुई। संदसि जनम 1969 ईस्वी ते थर जे कारसर जबल किनारे हिकिड़े नंढड़े ॻोठ वीरवाह में नथू ख़ान सुमरो जे घर में थियो। संदसि वालिद हमद नातूं ॻाईंदो हो ऐं टंडो मोहम्मद ख़ान जे फ़ौजी शुगर मिल में नौकरी कंदो हो। फौजिया सुमरो जो असुल नालो हकीमा हो। संदसि वालिदा जो नालो सता हो। संदसि वॾा असुल थर जा हुआ। फौजिया सुमरो नंढपण में जवानी टंडो मोहम्मद ख़ान में गुज़ारी। फौजिया सुमरो मैट्रिक पास कयो ऐं पंहिंजी 16-17 सालनि जी उमिरि में हिन ॻाइणु शुरू कयो। रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते अनवर बलोच ऐं नसीर मिर्ज़ा खेसि मुतारिफ़ करायो। संदसि शुरूआती कलाम बेक़दुरा क़दर न कयो ॾाढो मशहूरु थियो। मौसीक़ी जे हवाले सां फौजिया सुमरो उस्ताद नियाज़ हुसैन, उस्ताद मजीद ख़ान ऐं ग़ुलाम हुसैन कलेरे खां सिख्या वरिती। लोक मौसीक़ी संदसि मक़बूलियत जो सबबु बणी। हिन सिंधी, उर्दू, सिराइकी ऐं बलोची मारवाड़ी ॿोलियुनि में बि ॻायो। फौजिया सुमरो मुल्क खां ॿाहिरि सऊदी अरब, दुबई, भारत वग़ैरह में पिणु पंहिंजे आवाज़ जो जादू जॻाई। अञा माणी खेसि शाह लतीफ़ एवार्ड, शहबाज़ एवार्ड समेत लातअदद एवार्डनि सां नवाज़ियो वियो। टंडो मोहम्मद ख़ान जे ज़मींदार मिस्री सुठीअ सां प्यार जो परिणो कयो, जेको परिणो 4 सालनि बाद पधिरो कयो वियो। खेसि किरण नाले हिकु नियाणी आहे जेका पिणु राग जी सिख्या वठी रही आहे। फौजिया सुमरो 4 सेप्टेम्बर 2002 ते गुर्दनि जी तकलीफ़ सबबु लाॾाणो करे वई। खेसि टंडो मोहम्मद ख़ान जे सखी बुरहान शाह क़ब्रिस्तान में दफ़न कयो वियो।